सभी गुरुअनि खे प्रेम सां मुंहिंजो जय झूलेलाल। मुंहिंजो नालो राधा लोहाना आहे, मां बरेली खां। अॼु पकोड़ा दिवस जे उपलक्ष्य में मां तव्हां सभिनि खे पकोड़ा जे बारे में ॾाढी ॻाल्हियूं ॿुधाईंदमि। पकोड़ा हिकु सिंधी व्यंजन आहे। हिन खे असां ॾाढे तरीक़नि सां खाईंदा आहियूं। ॾाढी सब्जियुनि सां तरी करे, वाङण, आलू, बसर, ॾाढी सब्जियुनि सां तरी करे असां ॾाढी चटनियुनि सां हिन खे मौसम अनुसार खाईंदा आहियूं। हाँ, मींहं में हिन जो मज़ो दुगनो थी वेंदो आहे। मींहं में हिन खे सभु पसंदि कंदा आहिनि, सभु ॾाढे शौक़ सां मींहं में हिन खे खाईंदा आहिनि और चांहि से गॾु तो हिन जो मज़ो दुगनो थी वेंदो आहे। पकोड़नि खे भारतीय महाद्वीप में ॾाढी शौक़ सां खाईंदा आहिनि ऐं एशिया महाद्वीप में बि ॾाढी शौक़ सां खाईंदा आहिनि। पकोड़ा, पकोड़ी, भजिया, भाजी, फुकाको, हिन खे असां ॾाढे नामों सां ॼाणूं था। हिन खे पूर्वी एशिया महाद्वीप में ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि असां, ऐं भारतीय महाद्वीप में हिन खे ॾाढे शौक़ सां खाईंदा आहिनि। पकोड़ा हिकु फ्राइड स्नैक आहे। हीउ ॿाहिरि से तरियल आहे, हाँ अंदर से ॾाढो नरम थींदो आहे। पकोड़नि खे बेसन, बसर, आलू, मसालनि जे मिश्रण सां ठाहींदा आहिनि असां। हाँ, ॾाढी शौक़ सां खाईंदा आहिनि। मींहुं आने वालो आहे, पकोड़ो जो मौसम बि आने वालो आहे, पकोड़ो जो टाइम बि आने वालो आहे। जय झूलेलाल।